बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम दरिया न्यूज़ जे प्रोग्राम रात सां गॾु आहियां हाकिम नसीरानी। नाज़रीन, अॼु मुंहिंजे स्टूडियो में जेको महिमान आहे उहो कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे। सिंध जर्नलिस्ट काउंसिल जो सरवाण, आवाज़ टीवी जे क्राइम टाइम जे एंकर पर्सन साईं मोहतरम गाज़ी झंडेर साहब खे मां पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चवां थो पियो। मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे जो मां हिकिड़े सीनियर सहाफ़ी सां ऐं ख़ासि तौर ते उन शख़्स सां गॾु वेठो आहियां जेको सहाफ़नि जे लाइ पाण पतो ॾींदो रहियो आहे। सहाफ़त तव्हां ख़बर आहे त हिन वक़्तु ॾुखे मरहले मां गुज़रे थी पई। साईं जो सहाफ़त जे बारे में जेको कमु आहे उहो कंहिंखां ॻुझो न आहे। अचो त साईं खां संदन सहाफ़त लाइ कयल जाखोड़ जे बारे में कचहरी कयूं था। साईं, पहिरियों त मां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चवां थो पियो। साईं, काफ़ी असांजे पाकिस्तान में मुख़्तलिफ़ तंज़ीमूं कमु कनि पियूं पियूं सहाफ़त जे हिसाब सां। सिंध जर्नलिस्ट काउंसिल जो आख़िर तव्हांखे कीअं पंहिंजो हिकिड़ो शौक़ु जाॻियो या तव्हांजी ज़रूरत महसूसु कई? हाकिम महिरबानी, तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो। सिंध जर्नलिस्ट काउंसिल जो शौक़ु त न हो, ज़रूरत महसूसु कईसीं पिए असां, छाकाणि मुंहिंजो सॼी ॼमार आहे उहा सहाफ़त में रही आहे। सहाफ़त जीअं अखि खोली आहे शौरी तौर ते, सहाफ़ती पेशे में इन्वॉल्व रहियो आहियां, छाकाणि मुंहिंजो वॾो भाउ सहाफ़ी हो, उहो आइडियल हो, उनखे ॾिसी करे ऐं बि सहाफ़त में हलियो आयुसि। महसूसु थिए पई घुर्ज त का अहिड़ी ऑर्गेनाइज़ेशन, अहिड़ी तंज़ीम हुजे, अहिड़ो इदारो हुजे जेको सहाफ़ियुनि जे जेन्युइन इशूज़ ते कमु करे। हींअर ताईं बदकिस्मती सां जेके सिंध में सहाफ़ियुनि जा इशूज़ आहिनि उन ते प्रॉपर तरीक़े सां कमु न थी सघियो आहे। असां उन कराची जी एनवायरमेंट में ई कमु करणु चाहियूं पिया। पोइ जॾहिं बुनियादु रखियोसीं जर्नलिस्ट काउंसिल जो, उते असां पंहिंजूं एक्टिविटीज़ शुरू कयूंसीं। त पोइ छाकाणि त असांजो तालुक़ु सॼा जेके कराची अंदरि वेठल हींअर सिंधी स्पीकिंग सहाफ़ी आहियूं, उहो ज़ाहिर आहे सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी मिटी आहियूं। मुंहिंजो बुनियादी तौर ते सखर ज़िले सां तालुक़ु आहे। असांजा काफ़ी दोस्त आहिनि, को दादू मां आहे जेको मर्कज़ में आहे, को सांगड़ जो दोस्त आहे, को नवाबशाह जो दोस्त आहे। जॾहिं असां ऑर्गेनाइज़ेशन ठाहे बीठा हुआसीं त पोइ हिते छाकाणि असांजा कनेक्शन्स हुआ, तालुकात हुआ, हितां जा इशूज़ ईंदा विया असां वटि। फलाणे जो मसइलो आहे, हिते फलाणे दोस्त सां ज़्यादती आहे, पोइ इनवॉल्व थींदा वियासीं। अॻिते हली करे असां फ़ैसिलो कयो त सॼी सिंध में असां कमु कंदासीं। सो बुनियादी तौर ते इहो चवंदुसि त घुर्ज हुई, ज़रूरत आहे सिंध में। ऐं सिंध जे सहाफ़ियुनि खे गॾु करण जी ज़रूरत आहे ऐं सिंध जे सहाफ़ियुनि जा जेके जेन्युइन ऐं रियल इशूज़ आहिनि उन्हनि ते कमु करण जी ज़रूरत आहे। साईं, तव्हां हिकिड़ो बहितरीनु इहा विख आहे तव्हांजी की जेका कामयाबी तरफ़ वठी वेंदी। सहाफ़त हिन वक़्तु ॿुॾतर जो शिकार आहे। सहाफ़त में कुझु कारियूं रिढूं बि शामिलु थी चुकियूं आहिनि। छा सिंध जर्नलिस्ट काउंसिल इन जे लाइ को लाहेअमल जोड़ियो आहे त कारियुनि रिढनि खे पंहिंजे सफ़ खां या पंहिंजे संगत खां, पंहिंजे सथ खां ॿाहिरि कढिजे? इन जे लाइ तव्हां छा चवंदा? बिल्कुलु हाकिम, इन हवाले सां अॼु पंहिंजी जेका सवेर हिते अचण खां पहिरियां प्रेस क्लब में दोस्तनि सां कचहरी थी, उन में बि मुंहिंजो इहो ई दोस्तनि खे मैसेज हुयो या रिक्वेस्ट हुई त जेके कारियूं रिढूं आहिनि, जेके ॿियो नंबर माण्हू आहिनि, जेके ठग आहिनि, जेके असांजे सहाफ़ती पेशे में जी आड़ वठी करे पंहिंजो वेस्टेड इंट्रस्ट हासिलु करणु था चाहिनि, उनजे ख़िलाफ़ु असांखे मुतहिद थियणो पवंदो। एज़ ए जर्नलिस्ट काउंसिल असीं हिन ते को अॼु खां न 2-2.5 सालनि खां कमु करियूं पिया, होमवर्क करियूं पिया, पेपर वर्क हले पियो, मुख़्तलिफ़ जेके लाॻापियल स्टेक होल्डर्स आहिनि उन सां असांजी ॻाल्हि ॿोल हले पई। उन ते असां बाज़ाब्ता प्रैक्टिकली कमु करणु चाहियूं था। उनजो पहिरियों मरहलो त इहो आहे त असां कोशिशि करियूं पिया त असां सिंध असेंबलीअ मां कानून साज़ी पास करायूं। सहाफ़त जी प्रॉपर हिकु डेफिनेशन हुजणु खपे ऐं जेको माण्हू सहाफ़ती पेशे जी आड़ वठी जालसाज़ी थो करे, ब्लैकमेलिंग थो करे या ठगी थो करे, अवाम आज़ारी थो करे, उनजे ख़िलाफ़ु एक्शन थियणु खपे। उनजे लाइ ज़रूरी आहे त कानून साज़ी थिए, स्पेशल सहाफ़ती शोबे खे प्रोटेक्ट करण लाइ ऐं सोसाइटी खे सहाफ़त जी आड़ में ईज़ाईंदड़ माण्हुनि खे वाइखो करण जे लाइ। ऐं उनजो ॿियो जेको पहलू आहे उहो इहो आहे त तव्हां सहाफ़ी दोस्त जेके प्रोफेशनल आहियो उन्हनि खे गॾु थियणो पवंदो। असांजे मीडिया हाउसिस खां असां सपोर्ट वठंदासीं। सॼी सिंध जा जेके प्रेस क्लब आहिनि प्रोफेशनल सहाफ़ियुनि जा, उनखे मुतहिद कंदासीं। सहाफ़ती तंज़ीमुनि खे एतमाद में वठिबो। गॾिजी करे मुतहिद थी करे ही जेके डमी माण्हू असांजे पेशे में घिरी आया आहिनि, उहे असांजे पेशे खे असां सम्झूं था गदिलो करनि था ऐं आलूदा बणाइनि था। उनखे असां बेनकाब बि कंदासीं ऐं पंहिंजी सिफ़ुनि खां अलॻि बि कंदासीं।
साईं अॼुकल्ह ॾिसो था सिंध में ख़ासि तौर ते पूरे पाकिस्तान में सहाफ़त वॾे थ्रेट में आहे, पर ख़ासि तौर ते मां पंहिंजे सिंध जी ॻाल्हि कंदुसि जिते असां ऑफिसरशाही जे विताब जे हेठां आहियूं, उन सां गॾोगॾु पंहिंजो बोहतारनि, सरदारनि, मीरनि, अमीरनि, पीरनि, पीर बि असां खां नाराज़ आहिनि। त छा जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता जीअं असांजो हिकिड़ो दोस्त सहाफ़ी दोस्त शहीद थी वियो, इलाही शहीद थी विया आहिनि, उन्हनि जे लाइ तव्हां जेके शहीद थियनि था पिया उन्हनि जे ख़ानदान जे लाइ सिंध जर्नलिस्ट काउंसिल जोॻो इक़दाम या उन जे लाइ का लाहे अमल जे बारे में तव्हां छा चवंदा? हाँ बिल्कुलु, शहीद अज़ीज़ मेमण जो यकीनन तव्हां ज़िक्र करियो पिया। पोएं साल शहीद अज़ीज़ मेमण वारो वाक़ियो पेश आयो नशर फ़िरोज़ में, उनखे शहीद कयो वियो। पहिरें ॾींहं खां वठी अॼु ताईं बि मुंहिंजी हाणे हफ़्तो पहिरियां बि शहीद जे पोइरनि सां, उनजे भाउ सां, उनजे फर्ज़नि सां मुलाक़ात थी आहे, मीटिंग थी आहे, ऐं हाणे असां वञूं पिया वरसी मल्हाइण इंशाअल्लाह। कराची में हिकिड़ो तमामु शानदार असां इवेंट कंदासीं शहीद अज़ीज़ मेमण जी वरसी जो। उनखां अलावा असां शहीद जी फैमिली जी सहायता लाइ सिंध गवर्नमेंट सां ॻाल्हि ॿोल करे उनखे 10 लख रुपया सिंध गवर्नमेंट खां वठाए ॾिना आहिनि ताकी जेके पंहिंजे पेरनि ते बीही सघनि। उनखां अलावा हकीम सेठार ही त शहीद दोस्त हो असांजो अज़ीज़, ऐं हुनजो जेको केस आहे सॼो उन सां जेके इशूज़ आहिनि लीगली या सोशली, उनखे असां पहिरें ॾींहं खां वठी शहीद जी फैमिली सां राब्ते में आहियूं ऐं केस खे ऑब्ज़र्व करियूं पिया। अञा ताईं मुख्य कातिल हुनजो गिरफ़्तार न थियो आहे, उन ते असांजी जदोजहद लिख पढ़ हले पई। पर इन खां हटी करे ही त तव्हां शहीद जो एग्ज़ाम्पल था ॾियो, असांजो ॿियो साथी सहाफ़ी हींअर हकीम सेठार साहिबु सिंध टीवी जो कराची में रिपोर्टर हो, इंतिहाई सीनियर सहाफ़ी हो, उहो फौत थी वियो एक्सीडेंट में। उन जे लाइ बि असां सिंध गवर्नमेंट खे लिखी मोकिलियोसीं, एप्लीकेशन जर्नलिस्ट काउंसिल लिखी मोकिली, उन ते CM साहिबु 10 लख रुपया अप्रूव कया आहिनि। हू छाकाणि त पोइ तबिके जो सहाफ़ी दोस्त हुयो, हुनजा नंढड़ा ॿारड़ा आहिनि, असां चाहियूं पिया उनखे हेल्प आउट करियूं। पर यकीनन सभिनी दोस्तनि जा मसइला हल नथा कराए सघजनि, ऐं जेतिरो असांजी कैपेसिटी आहे, असांजे दोस्तनि जी ख़्वाहिश आहे, जेतिरो असां पंहिंजे सहाफ़ी दोस्तनि जा ही जेके मुआशी इशूज़ आहिनि उहे हल करे सघूं। असांजे जेकॾहिं कोशिशुनि सां थी सघनि था त हर मुमकिन कोशिशि हूंदी आहे, असांजे फोकस हूंदो आहे, प्रायोरिटी इन पासे ॾे हूंदी आहे। ऐं बाक़ी जेके ॿिया जदोजहद आहे, सहाफ़ियुनि सां इंटरेक्शन आहे, उहो त आहे, पर हीउ हिकिड़ो बुनियादी सब्जेक्ट आहे त सहाफ़ी दोस्तनि जा जेके मुआशी इशूज़ आहिनि, ख़ासि तौर ते उन्हनि दोस्तनि जा जेके ओचितो फ़ौत था थी वञनि, बीमार था थी पवनि, या वरी जीअं तव्हां अज़ीज़ मेमण वारो ॻाल्हि कई। साईं हिकिड़े आमतौर ते जीअं तव्हांखे मां अर्ज़ु कयो त जेके असांजे समाज जा ख़ुदा किरदार आहिनि उहे हमेशह सहाफ़त उन्हनि जे पंहिंजो थ्रेट में हूंदी आहे, ऐं ख़ासि तौर ते उहो सच लिखंदड़ सहाफ़ी खे उहे बख़्श नथा कनि, मौक़े परस्ती मौक़ो ॾिसी करे उहे मौक़ा परस्त उन्हनि खां बदिलो वठनि था। छा इन जे लाइ ख़ासि तौर ते केसिस जे हवाले सां मां चवंदुसि त सहाफ़ियुनि ते ATC जा केस वग़ैरह जेके आहिनि उहे दाख़िल कया वञनि था, उन्हनि जे बारे में छा तव्हां सिंध गवर्नमेंट सां या पंहिंजो वफ़ाक़ वारनि सां या इन सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे प्लेटफॉर्म ते का ॻाल्हि ॿोल कई? दहशतगर्दी एक्ट ते जेके सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ हाकिम FIR दाख़िल थियूं पई, उन्हनि जी सभ खां पहिरियां जेका मुज़ाहिमत कई उहा जर्नलिस्ट काउंसिल कई, ऐं असां सिंध में तारीख़ी जदोजहद कई आहे इन इशू ते त सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट जा कूड़ा केस दाख़िल थियण खे असां सम्झूं था सहाफ़ती आवाज़ खे चॿाइण जी कोशिशि आहे, सहाफ़ियुनि खे इज्तमाही तौर ते हिसाइण जो इहो हथकंडो आहे। ऐं उन में ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि इहा आहे, मूंखे ऑनर महसूसु थी थिए त असां उहो इशू उन ते जदोजहद कईसीं। असां कराची में कन्वेंशन कोठायो, असां सिंध असेंबली जे अंदरि एहतजाज कया, ॿाहिरि धरणा आया, नशर फ़िरोज़ में कन्वेंशन कोठायो, उनखां अलावा समय मुलाक़ातूं आहिनि ऐं इनिशिएटिव आहिनि नंढा वॾा। नतीजो जेको हुनजो निकितो त आख़िरकार सिंध गवर्नमेंट असां सां असूली तौर ते इतफ़ाक़ कयो त जेके ही केस दाख़िल थियल हुआ उहे कूड़ा हुआ ऐं उहे ख़तमु थिया, ख़ारिज थिया या B क्लास थिया। ऐं गवर्नमेंट असांखे इहा बि ख़ातिरी कराई आहे त हाणे सॼी सिंध में कंहिं बि सहाफ़ी जे ख़िलाफ़ 780 तहत कूड़ो केस दाख़िल न थींदो तेसीं ताईं जेसिताईं हू सहाफ़ी वाक़ई दहशतगर्दी जे कंहिं अमल में इन्वॉल्व हुजे। यकीन हूंदो सहाफ़ी वटि सभ खां वॾे में वॾो हथियार त कलम आहे। हा, उनजे कलम या उनजे कैमरा, इहे वॾे हथियार आहिनि, इहे वॾे सभ खां वॾा हथियार सहाफ़ी जा इहे आहिनि। उहो हथियार खणी करे दहशत में समाज में कीअं फैलाए सघे? आम तौर ते हाकिम नथो फैलाए सघे। आम तौर ते त असीं सम्झूं था त विक्टमाइज़ कयो थिए वियो सहाफ़ियुनि खे, तॾहिं ई असां इहा जदोजहद कईसीं ऐं असांजो जेको सम्झ हुई या असांजो जेको मौक़ुफ़ हुयो त हीअ जेके केस दाख़िल थियनि था भले कश्मीर में 2 सहाफ़ियुनि ते दाख़िल थींदा, पर जेको टेरर फैलिजे थो, जेको मैसेज वञे थो, उहो सॼी सिंध जे सहाफ़ियुनि वटि वञे थो ऐं सॼी सिंध जे सहाफ़ियुनि खे डिॼारण जी कोशिशि कई वञे थी। उन हवाले सां सिंध गवर्नमेंट असां सां एग्री कयो, असांजो मौक़ुफ़ दुरुस्त साबित थियो, इन्वेस्टिगेशन्स में प्रूव थियो त इहे केस वाक़ई कूड़ा हुआ, बदनीयती जे बुनियाद ते हुआ। मूं सवेर चयो त जेकॾहिं को इन सेंस में मूं चयो त जेकॾहिं सहाफ़ी छाकाणि त हिन मुआशिरे जो हिसो आहे
उहो सहाफ़ी जेकॾहिं वाक़ई को अहिड़ो अमल कंदो जंहिंमें दहशतगर्दी जे ज़मरे में अचे थो त यकीनन असां कंहिं ॾोहारी सां कंहिं ग़लति माण्हू सां गॾु न बीहंदासीं साथी न हुजनि। साईं तव्हां पंहिंजो असांजा जेके नौजवान सहाफ़ी आहिनि या जेके मीडिया हाउसिस आहिनि उन्हनि जे लाइ छा पैगाम ॾियणु चाहींदो? हाकिम नौजवान सहाफ़ी जेके असांजा आहिनि इलाही सारा सुठा सहाफ़ी आहिनि। अॼु जेको पंहिंजो हीउ जदीद मीडियम आयो आहे डिजिटल मीडिया वारो जंहिं ते पाण हाणे मौजूदु आहियूं, तमामु सुठो कमु करनि पिया इलाही सारा दोस्त पॉज़िटिव, पर बदकिस्मती सां नेगेटिविटी बि ॾाढी सहाफ़त जे हवाले सां हाणे मार्केट में पखिड़िजणु शुरू थी आहे, जंहिंजे करे आम तव्हांजी जेका सिविल सोसाइटी आहे समाज आहे उतां खां माण्हू कटिजणु शुरू थिया आहिनि। इन करे आउं चवंदुसि जेको असांजो नौजवान पढ़ियलु लिखियलु आहे उहो सहाफ़त खे वेपन सम्झे, पर वेपन मज़लूम जो बणिजे, महबूब माण्हू जो बणिजे, बेवस माण्हू जो बणिजे। हू सच सां गॾु बीहे, हुनखे सोसाइटी इज़त बि ॾींदी, समाज हुनखे पंहिंजो बि कंदो। पर जेकॾहिं को माण्हू ज़ाती मुफ़ादनि लाइ सहाफ़त खे इस्तेमालु थो करे त उनखे हथ बि कुझु कोन ईंदो ऐं सोसाइटी बि उनखे एक्सेप्ट न कंदी ऐं यकीनन असीं उनखे सहाफ़ी बि नथा सम्झूं। असीं सम्झूं था सहाफ़ी जो कमु आहे उहो सच सां बीहे ऐं सही पासे ॾे हुजे। नाज़रीन, साईं गाज़ी जंडेर साहिब जो ॻाल्हियूं मां ॿुधियूं, साईं जो इहो ई चवणु त हीउ जेको सहाफ़ी आहे उनखे सच सां बीहणु घुरिजे। चापलूसी ऐं ख़ुशामंद इहो सहाफ़ी जो वर्ड कोन्हे। जे हू चापलूसी करे थो या ख़ुशामंद करे थो पियो त उहो असां सहाफ़नि जो साथारी न आहे, हू असांजे सत में घेड़ियल हिकु कारी रिढ आहे ऐं उन कारी रिढ खां साईं अॻु में ई बेज़ारी करे चुका आहिनि। अचो त असां सहाफ़त खे मज़बूत कयूं। सहाफ़त खे सहाफ़ी मज़बूत हूंदो त मुआशिरे में मज़लूम मज़बूत हूंदो ऐं मज़लूम जी दह खे ताक़त मिलंदी ऐं आला ऐवान ते जॾहिं हुन मज़लूम जी दह पहुचंदी त हिन समाज जा उहे कुदा किरदार, उहे ज़ालिम बाक़ाइदा कंबी उथंदा ऐं हू पंहिंजो ज़ुल्म उन्हनि जो घटि थींदो ऐं बंदि थींदो, पर बशर्ते के सहाफ़ी पंहिंजे पेशे सां सचो हुजे। इन पैगाम सां गॾु त मूंखे इजाज़त, तेसीं ताईं अल्लाह।